नाजाइज़ी केर कंहिंजी वञी त कब्ज़ो नथो करे। छो जो असांजा मामा, मुंहिंजा मामा, मुंहिंजी माउ जा भाइर जेके 63 सालनि खां इन नाजाइज़ तरीक़े सां कब्ज़ो कयो अथनि, जेके ही मुंहिंजूं फुफियूं आहिनि, तव्हां ॾिसो था इन्हनि जी हालत ॾिसो था, ही तव्हां कैमरा ते ॾिसो था इन्हनि खे कहिड़ी इन्हनि सां हालत हूंदी। राति ॾींहुं असीं इन डुक डोड़ में आहियूं, DC साहिबु विया आहियूं, मुख़्तियार वटि विया आहियूं, छो जो त ही पंहिंजे कम पैसनि ते कराइनि था मुंहिंजा मामा। असांखे जो न पोइ हिते धिकारे पियो वञे, असांखे जेको पंहिंजो हक़ नथो ॾिनो वञे, छो जो असीं ग़रीब आहियूं, असीं मज़लूम आहियूं, असीं लाचार आहियूं, असीं आणियूं ऐं चाढ़ियूं था। तव्हां असांजी हालत ॾिसी सघो था त असांजे माना ही जेको जाइज़ हिसो आहे, केर बि अॼु बि मुख़्तियार अचे DC साहिब वटि विया आहियूं, उन बि असांखे जाइज़ असांजो हिसो करार ॾेई मुख़्तियार वटि मोकिलियो आहे। 7 ॾींहंनि जी मोहलत जी जॻह ते असांखे अॼु 17 ॾींहं आहे, 15 ॾींहं आहे, असांखे माना इहे रोज़ पिया रुलाइनि, केॾी महिल हुन ऑफिस वञो, केॾी महिल हुन ऑफिस वञो। असां जेको आहे त ग़रीब आहियूं, असीं लाचार आहियूं। असांजे मुख़्तियार ऐं DC ऑफिस ऐं जेके बि टंडे लहर जा जेके बि आला अमलदार आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजा हक़ जेके आहिनि न ॿोड़िया वञनि। असां इंसाफ़ कयो, असां सां अला बचायो। असांजो मामू उनजो औलाद लखनि, उहो मामन सन उनजो औलाद असांखे नथा असांजो हिसो ॾियनि। असांजो अपील आहे हुकूमत खे, असांखे बिलावल ज़रदारी खे असांजो अपील आहे, इमरान ख़ान खे अपील आहे, असांजो वॾो जेको ऑफिसर असांजो उनजो अपील आहे। असांजो बनी जो हिसो आहे, असांजो वसाण की दह में हिसो आहे, असांजे नाने जे मिल्कियत आहे, असांजी अम्मा मिनाज़ खे नथा ॾियनि। असांजी 16 एकड़ बनी आहे, असांजो उन में हिसो आहे। करियो, असीं ग़रीब आहियूं, असां ॾंडो कुआरी कोन था आणूं, असीं पंहिंजो हक़ था घुरूं, असांखे हक़ ॾियो वञे। असांजी अम्मा रड़ियूं करे मरी वई, उनखे कोन ॾिन, असांखे ॾियो। असां में जहिड़ो कोन्हे को, असां इंसाफ़ करे सरकार, जेको असां ग़रीब आहियूं, असां नथी जहिड़ो असांजी बनी ते कब्ज़ो आहे। असां 70 साल थी विया, असांखे संभाली कोन था, न की ॾियनि था न की वठनि था। असां कहिड़ो ॾोह कयो आहे।